अस्सलाम वालेकुम नाज़रीन। धरती टाइम्स सां गॾु आहियां अब्दुल अज़ीज़ जतोई। नज़र विझंदासीं ताज़ा तरीन हेडलाइंस ते। सांगड़ मां महेश मेहरा जी ख़बर शामिल कंदासीं। सांगड़ जे डिस्ट्रिक्ट सोल इस्पताल में औरतुनि जे वहम घर में मर्द डॉक्टरनि पारां औरतुनि जी डिलीवरी दौरान तस्वीरूं कढी सोशल मीडिया ते वायरल थियण जो इंकशाफ। एडिशनल सेक्रेटरी मौलाबख्श शेख ऐं DG हेल्थ जुमन भाउटो जो नोटिस, डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई जूं हिदायतूं। सांगड़ जे वहम घर में औरतुनि जे वहम जूं RMO डॉक्टर शब्बीर छन्ना तस्वीरूं कढी सोशल मीडिया ते वायरल कयूं, जंहिं बाद शहरनि में ताव पखिड़िजी वियो। शहरनि जी शिकायतुनि ते एडिशनल सेक्रेटरी हेल्थ ऐं DG हेल्थ नोटिस वठी छॾियो। राब्तो करण ते DG हेल्थ जुमन भाउटो ॿुधायो त शहरनि जी शिकायतुनि जो अज़ालो कयो वेंदो। RMO डॉक्टर शब्बीर छन्ना गैर इख़लाक़ी कमु कयो आहे। मर्द डॉक्टरनि खे वहम दौरान रूम में वञण जी इजाज़त बि नाहे। इंक्वायरी कराए डॉक्टरनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। ॿी पासे शहरनि मोहम्मद हसन लांडर ऐं मोहम्मद रहीम ख़ासकेली ऐं ॿियनि सख़्त कावड़ जो इज़हार कंदे चयो त औरतुनि जा वहम दौरान वरितल फ़ोटू अख़लाक़ खां किरियल हरकत आहे ऐं सोल इस्पताल में मिसकीन माण्हू वेंदा आहिनि। मिसकीननि जी बि इज़त हूंदी आहे। संदन तस्वीरूं सेल्फियूं ठाहे सोशल मीडिया ते वायरल कंदड़ डॉक्टर ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वञे।